एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 थरपारकर मोहम्मद उस्मान खासकेली चयो आहे त थरपारकर में ग़िज़ाई खोट जे मसइले खे काफ़ी हद ताईं हल कयो वियो आहे, पर इन मसइले जी मुस्तक़िल हल लाइ अञा बि वधीक सघारा कदम खणण जी ज़रूरत आहे। हू अॼु दरबार हॉल मिठी में डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमेटी फॉर न्यूट्रिशन जी गॾिजाणी जी सदारत करे रहियो हो। गॾिजाणीअ में ॻाल्हाईंदे हुन चयो त हर साल बरसातुनि बोडुनि या सोकड़े सबबि आम माण्हू शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिए थो, जंहिंसां ग़रीब माण्हुनि खे खुराक जी खोट ऐं ग़िज़ाइयत जा मसइला दरपेश अचनि था। हुन चयो त मुआशी मसइलनि ऐं वसीलनि जी अणपूराई जे करे केतिराई ॿार ऐं औरतूं ग़िज़ाई खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ख़ासि तौर नंढा ॿार ऐं ॻोरहारियूं औरतूं ग़िज़ाइयत जी अणपूराई जो शिकार आहिनि। हुन वास्तेदार अमलदारनि खे हिदायत कई त ज़िले में ग़िज़ाई खोट खे मुंहुं ॾियण लाइ हिकु पाइदार हिकमत अमली जोड़े समूरा सरकारी खाता गॾियल तौर ते क़दम खणनि त जीअं ज़िले में ग़िज़ाई खोट खे मुंहुं ॾियण लाइ हलंदड़ प्रोग्राम जो समर अवाम खे मिली सघे। गॾिजाणीअ में समूरनि सरकारी खातनि जे अमलदारनि समेत गैर सरकारी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि पंहिंजी कारकर्दगी बाबति तफ़सीली ब्रीफिंग पेश कई। गॾिजाणी में लाॻापियल खातनि जे अमलदारनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची